अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दर ज़िंदगी जंजी नई अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां तो ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, कमाल खान ऐं रसाक खान पूरी कोशिशि कंदा त गफ़ार खान हिते अची हिते असां फ़ैसिलो कयूं। जीअं ही चालण मां वाक़फ़ थी वञनि, रस गफ़ार खान खे मारे वठनि, पर रस गफ़ार खान इते कोन ईंदो ऐं रस गफ़ार खान इते फ़ैसिलो कोन कंदो। हू पंहिंजी औताक ते फ़ैसिलो कंदो ऐं रसाक खान ऐं रस कमाल खान उते वञी फ़ैसिलो कंदा ऐं रस कमाल खान पूरी कोशिशि कंदो त मां रस गफ़ार खान खे मारे वठां, पर रस गफ़ार खान खे मारे कोन सघंदो ऐं ओठे खे ख़ौफ़ थी पियो आहे त हीअ रस गफ़ार खान खे मारे छॾींदा त पोइ मूंखे बि मारे छॾींदा। उन करे ओठो रबन खे कढण में कामयाबु कोन थींदो ऐं रबन ते पूरी ज़ोर लॻाईंदो, पर रबन हिन जी ॻाल्हियुनि मां एतबार कोन कंदो ऐं रबन हितां कोन निकिरी सघंदो। रबन ओठे जी ॻाल्हियुनि मां वाक़फ़ आहे। रबन इहे चाहे थो त ओठो कूड़ो थो हणे, मतिलबु धोखो थो ॾिए। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।